असां खां वधीक करप्शन जेका सा पंजाब में आहे, असां खां वधीक करप्शन केपी में आहे जर्नलिज़म में। मूं ज़ाती तौर ते मुंहिंजो तजुर्बो आहे, मां मुशाहिदो आहे, मां ॾिसी आयो आहियां त उते त बाक़ाइदा जीअं ऑक्शन थींदियूं आहिनि प्रेस क्लबूं ऐं ऐलान, मां बैनर ॾिठा बहावलपुर में, बैनर हुया त ब्यूरो चीफ खपे, हुनजी हे हुनजो ख़ासियतूं हुजणु खपनि ऐं सॼो इश्तिहार सॼो, ऐं अख़बार में को पढ़े न पढ़े सॼो शहर त पढ़ंदो न। पोइ ख़बर पई, मां जांच कई, चवंदो साईं हिते इहो विकामंदियूं आहिनि, इहे उहिदा जेके विकामंदा आहिनि ब्यूरो चीफ, ऐं इहो वॾी ॻाल्हि आहे ब्यूरो चीफ, ठीकु आहे। साॻियो मां एबटाबाद में ॾिठो, ठीकु आहे न, त इहे जिथे किथे ईअं आहे। असां खां वधीक प्रिंटिंग ते नसीर साहिबु आख़िरी सुवाल थो पुछां, प्रिंटिंग जो मुस्तक़बिल कहिड़ो आहे असां वटि? फ़िलहालु त जेको अंग्रेज़ी में खणो न ब्लीक फ्यूचर आहे, पर प्रिंट मीडिया जी अहमियत ख़तमु थी नथी सघे। अॼु खणी अहमियत कान्हे का माण्हुनि जे नज़र में, छाकाणि जो हिकिड़ो त महांगी थी वई आहे प्रिंट मीडिया, माना अख़बार छपियल शकिल में 4 पेज 6 पेज या 8 पेज 40 रुपया, ठीकु आहे। ऐं माण्हू जी जेको परचेसिंग पावर कोन्हे को, उनजी मईशत उहा इजाज़त नथी ॾिए त हू महीने में एतिरो ख़र्चु कनि उन ते अख़बार ख़रीद करण ते, ऐं अख़बार में उहो दम बि कोन्हे को। हाणे सबबु छा आहे? इलेक्ट्रॉनिक मीडिया जॾहिं खां आयो, ऐं ख़ासि तौर ते इहे जेके इंटरनेट जो ओज जेको शुरू थियो, सोशल मीडिया, त उन खां पोइ तव्हांखे विदिन सेकेंड्स हर शइ जी ख़बर पइजी थी वञे वेठे वेठे मोबाइल फ़ोन ते। तव्हांखे को लैपटॉप खोलण जी ज़रूरत कान्हे का, कंप्यूटर ते वेहण जी ज़रूरत कान्हे का, त मोबाइल फ़ोन ते तव्हां कयो त सॼी दुनिया जी ख़बर तव्हांखे पए थी पई। त हाणे अख़बार निकिरे थी ॿिए ॾींहं ते तव्हां वटि ख़बर अची थी वञे उन महिल जो उन महिल, त उन खां पोइ अख़बार छो ख़रीद कनि? न, पोइ तव्हां छो था चओ त इहा वधी सघे थी? न वधण मूं चयो उनजी अहमियत ख़तमु नथी थी सघे। न, छाजे लाइ अहम हूंदी जॾहिं मूंखे अधु कलाक में हर शइ मिले थी? मां उहा ई ॻाल्हि थो कयां त ॾिसो, इंटरनेट जी दुनिया जेका आहे, इहा इलेक्ट्रॉनिक मीडिया, इहा आहे तव्हांजे लाइ उनजी का स्टेबिलिटी कान्हे का, पाइदार कान्हे का फ़िलहालु। उहो त न सिर्फ़ु वधंदी थी वञे। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, जीअं तव्हांजो जेको इर्तिक़ा ॾिसो, VCR VCP हुया, कैसेटूं हूंदियूं उन में विझबियूं हुयूं, ठीकु आहे, उहो दौरु ख़तमु थी वियो, वरी साईं उहो सीडियूं, वरी ॿियो अलाए छा छा चकर शुरू थींदा विया, जेके चेंजिस अचनि थियूं। तव्हां वटि पुराणियूं शयूं रखियल आहिनि कैसेटूं, उहे तव्हां नथा प्ले करे सघो उन्हनि ते, ठीकु आहे। साॻी तरह सां हिन में मुंहिंजो जेको ज़ाती तजुर्बो आहे हाणे 2-3 सालनि जे अंदरि, त ओचितो हाणे होस्टिंग कंपनी हिकिड़ी फ्रांस में हुई, उन में बाहि लॻी वई, ऐं मुंहिंजी पंहिंजी जेका वेबसाइट 5 सालनि खां हली पई उहा वेई वई। मां वाइड़ो बणाए छा थियो, पुछा कंहिं ख़बर पई त बाबा हुते बाहि लॻी वई आहे। माना अहिड़ो को बि फॉल्ट थियो त तव्हांजी हर शइ ग़ाइबु। इवन तव्हांजे कैमरा ते जेके तव्हां फ़ोटू कढो था, अॻे प्रिंट कढंदासीं उहो रोल विझराए वञी टिक करे फ़ोटू वरी धुआरींदा हुआसीं सॼो सफ़ा करे, उहे अॼु ताईं तव्हां वटि महफ़ूज़ हूंदा, मूं वटि महफ़ूज़ घणनि माण्हुनि वटि। जेके असां डिजिटल जेका फ़ोटोग्राफी कयूं था, उहा आहे भई कान्हे का, जेकॾहिं डिलीट थी वई त ख़तमु, ठीकु। मुंहिंजी अञा ॻाल्हि पूरी कान थी आहे। साॻी तरह सां अॼु फ़र्ज़ु कयो त को ज़िलज़िलो थो अचे, कुदरती आफ़त थी अचे, तव्हांजो सॼो निज़ाम दरहम बरहम थी थो वञे सॼी दुनिया जो, तव्हां वटि त वजूद ई कोन्हे को इन शइ जो न, उहा ख़तमु थी वई। पर किताब अॼु बि तव्हांखे 100 साल अॻु जा 200 साल अॻु जा मुसविदा मिलंदा कंहिं न कंहिं शकिल में, भली ख़राबु शकिल में हुजनि पर उहे मिली वेंदा, तव्हां महफ़ूज़ रखे सघो था, ठीकु आहे। इन हिसाब सां मुंहिंजो चवणु आहे त प्रिंट मीडिया जी अहमियत ख़तमु कोन थी आहे, अहमियत आहे पंहिंजे हथ ते, ऐं हिन खे बि असां रद्द नथा करे सघूं। हिन जी अहमियत हिन दौर में न, पर हीअ त वधंदी वेंदी न, वधंदी वेंदी, ऐं हू घटिबो वेंदो।
घटिबो वेंदो। हाणे मिसाल तौरु ॾिसो, मां जांच कंदो आहियां दोस्तनि यारनि खां जेके ॿाहिरि आहिनि, त असां वटि जीअं किताबनि जी या अख़बारूं आहिनि जेके, उन्हनि जी सर्कुलेशन घटी आहे, त हुननि वटि छा सूरत हाल आहे? उहो हुननि वटि बि ईअं थियो आहे। ॿाहिरि बि मिस्र में दोस्त आहिनि, इटली में दोस्त, ॿियनि हंधि मूंखे पुछंदो रहंदो आहे, ईअं राब्ता हूंदा आहिनि, त उहो बि चवंदा आहिनि त भई हिते कापियूं किताब जेके छपजनि था से 200-300 छपजनि था, सो बि ईअं विराइणा पवनि था। ठीकु आहे न, अख़बारुनि ते बि धकु लॻो आहे, उन्हनि जी सर्कुलेशन घटी आहे, त साॻियो असरु असां वटि बि आहे। पर उन सभिनी जे बावजूदि मां वरी इन ॻाल्हि ते क़ाइमु आहियां त भई किताब खणी 100 ई छपजनि, पर उहे तव्हां वटि मौजूदु हूंदा। हिन जी अहमियत खे बि रद्द नथा कयो, छाकाणि जो हीउ दौरु अहिड़ो आहे, इन में कम्पीट करिणो आहे, त ज़ाहिर हिन ते असांखे हलिणो आहे। उनजे करे धकु लॻो आहे प्रिंट मीडिया खे, पर प्रिंट मीडिया जी अहमियत ख़तमु न थी आहे, उहा पंहिंजे हथ रहंदी सॼो। उहा प्रिंट मीडिया त अहम आहे न, जेका छपिजी वई। हा ठीकु। हा हाणे जे ॾिसो न, ज़िलज़िलो सॼी दुनिया में न ईंदो। ज़िलज़िलो कोइटा शहर खे ऊंधो कंदो, ज़िलज़िलो बालाकोट खे कंदो, पर कॾहिं बि किथे बि जेको बि थिए थो, माना तव्हां दुनिया खां कटिजी था वञो। न, पर डिजिटली त मां अमेरिका में वेही तव्हांजो इंटरव्यू ॿुधी सघंदुमि न, भले हिते ज़िलज़िलो बि अचे। यकीनन, बिल्कुलु। प्रिंट मीडिया त ईअं आहे ई कोन, उहा हूंदी ई कान, न हूंदी। मां ॻाल्हि उहा ई थो कयां त हिन दौर में हिन जी अहमियत खे त रद्द नथो करे सघिजे न। ठीकु आहे, पर हुन प्रिंट मीडिया जी अहमियत खे बि रद्द नथो करे सघिजे। उहा भला हिन ॻाल्हि ते ॿई ठही वञूं हा, त प्रिंट मीडिया जेकॾहिं डिजिटल सां गॾु हले ऐं उहा ई सॼी एडिशन डिजिटल ते अचे, उहो त आहे न। उहा आहे हा न। कीअं कोई हिकिड़ी सिंधी अख़बारूं आहिनि, हा, उहे शाम जो अपलोड थियूं थियनि, उन्हनि जो वरी जेको उन में कारोबारी जेको मफ़ाद उहो आहे त हा, पर डान नथी थिए, सुबुह जो फजुर जो थी थिए, थिए थी। हाणे जंग अख़बार सुबुह जो थी थिए। हाणे जेको ॾिसो न, क्वालिटी जेकॾहिं हूंदी त उहा क्वालिटी पाण रीडर खे अट्रैक्ट कंदी। ठीकु आहे। डान अख़बार जी तव्हां ॻाल्हि कई, डान जी पंहिंजी क्वालिटी आहे। ठीकु आहे। उनजो रीडर जेको आहे सो ॿिए पासे वेंदो ई कोन को, उनखे जेसिताईं उहो न मिले त उहो पंहिंजे रीडर जो ख़्यालु था कनि, हीअ पंहिंजे रीडर जो ख़्यालु नथा कनि। असांजा यार, हुननि खे पंहिंजो फ़ाइदो, असां जेकॾहिं सुबुह साण ई जेकॾहिं अपलोड करे छॾियो त पोइ असांजी हुन अख़बार खे केरु वठंदो हुते मार्केट में? ॾिसो न, इहो फ़र्क़ु आहे सॼो। कारोबार जेको आहे रुॻो एतिरो कारोबारी बि न थिए जो। ऐं ॿियो त तव्हां सर्कुलेशन जी ॻाल्हि था कयो, अचो हिन ॻाल्हि ते। उन सर्कुलेशन में जेका करप्शन आहे, या तव्हांखे ख़बर हूंदी भई तव्हांजी 5000 कापियूं जेकॾहिं छपिजे थी असुलु, त हुते तव्हां मथे फेडरल गवर्नमेंट जे प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में पैसा ॾेई, पुराणे ज़माने खां वठी पैसा ॾेई तव्हां सर्टिफिकेट वठो था 50,000 जो। 10,000 छपिजे थी त तव्हां लख जो सर्टिफिकेट था वठो, ऑडिट ब्यूरो ऑफ सर्कुलेशन। पोइ उन बेसिस ते तव्हां इश्तिहारनि जो रेट बि था फिक्स करायो, उन हिसाब सां कोटा फिक्स था करायो। ठीकु आहे। त इहे धंधा वरी प्रिंट साइट ते इहे आहिनि त तव्हांजी सर्कुलेशन आहे ॿुड़ी, पर तव्हां हुते ॾेखारींदो हज़ारनि में। डमी अख़बारूं जेके निकिरण में थियो उन्हनि खां सर्टिफिकेट उनजा चेक करायो, ख़बर पइजी वेंदी तव्हांखे त केतिरा पैसा ॾेई तव्हां सर्टिफिकेट वरिता अथनि सॼो। जेके अख़बारूं वॾी हाम हणंदियूं, असां सिंध जी वॾे में वॾी अख़बार आहियूं, असांजी 5 लख अख़बार थी छपिजे, 5 लख हूंदी कान हुई, वधि में वधि जॾहिं उरूज ते हुई तॾहिं 50,000। छो शाम जो वरी जेके सेल न थींदियूं अख़बारूं उहे वापसि थींदियूं, तव्हां वरी छपाए मार्केट में मोकिले छॾियो, शाम जो वापसी लाज़मी तौर ते थींदी वञे उन्हनि जी। ठीकु आहे न। सो इहे वरी पहलू आहिनि हुन साइड जा। तव्हां ॻाल्हाईंदा सवाल कंदा वञो। नज़ीर साहब, वॾी महिरबानी, असां टाइम ॾिनो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त प्रिंट मीडिया जे हिसाब सां
ख़ुदि सिंधी मीडिया, उनजो रिपोर्टर, उनजो सब एडिटर, उनजो प्रूफ रीडर, उनजो न्यूज़ एडिटर, उनजो एडिटर, उनजो मालिक, उन्हनि सभिनी खे गॾिजी वेही सोचणो पवंदो ऐं ॿिनि मां हिकिड़ी शइ, या अधु हुअ अधु हुअ, ॿ शयूं कहिड़ियूं आहिनि, हिकिड़ी आहे कारोबार, ॿियो आहे मिशन। या त अधु मिशन कयो अधु कारोबार कयो, या हिकिड़ी खे छॾियो ॿी खणो। पोइ जे मिशन था खणो त पोइ तव्हांखे हुकूमतुनि जी घुर्ज न पवंदी, अव्हांखे सिर्फ़ु सचाई ॾेखारणी पवंदी। ऐं सचाईअ लाइ बि अव्हांखे जेका दिलेरी आहे उहा दिलेरी ॾेखारणी पवंदी। उहा दिलेरी ख़ुदि अव्हांजे गॾियल माहौल सां ईंदी। अव्हां सॼो कुझु ॾिसी आया आहियो, मजमूई तौरु तव्हां अंग ई ॾेखारियो, तव्हां सखावत कई, 75% करप्शन ते बीठा आहियो तव्हां, ऐं 25% तव्हां छॾे ॾिनो आहे। इहो तव्हां कंहिंखां डिॼो था या कंहिंखे वञी चवंदव साईं मां 25 में तव्हांखे रखियो आहे? न, तव्हां ॾिसो, करप्शन इन मां डप जी या कंहिंखां डिॼण जी त ॻाल्हि ई कान्हे का। ॻाल्हि इहा आहे त अॼु ताईं का सर्वे त थी कान्हे का, न न न डॉक्यूमेंटेशन त थियल कान्हे का। हा, त बाबा उन में पोइ तइ कजे त केतिरो सैकड़ो। मां त चवां थो 99% करप्शन, ठीकु आहे, पर मूं वटि को सबूत हुजे हुनजो, को डॉक्यूमेंट हुजे, डेटा हुजे। इहा ज़िमेदारी बि आहे त माण्हू ज़िमेदारी सां जवाबु ॾिए। हा, त उन हिसाब सां सो हाणे तव्हां ॾिसो न, खोड़ किरदार तव्हांजे साम्हूं आहिनि असांजे शोबे में, जेके झूपड़ियुनि में रहंदड़ से अॼु डिफेंस जे बंगलनि में था रहनि सहाफ़ी, जिन खे सवाइ इन जे कुझु कोन थो अचे त लफ़ाज़ी करे ऐं माण्हुनि सां तलकात ठाहे वरी उन्हनि या उन्हनि खे ब्लैकमेल करियो या ख़बर छापण खां अॻु में फ़ोन कयोसीं मूं वटि ख़बर आहे, हाणे माण्हू उहो सेल थो करे पंहिंजे हुनखे, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हिकिड़नि सहाफ़ियुनि खे तव्हां बि सुञाणो त उहे कुझु कोन हुया, पर सरकारी ऑफिसरनि ऐं सियासतदाननि सां तलकात ठाहे राति जो उन्हनि जो दावतूं करे ॿियूं अयाशी जो सामान उन्हनि खे मुहैया करणु, नतीजे में माल ठाहिणु, ठीकु आहे। सो इहो वॾा वॾा क़ाइदे सहाफ़त बि थी हलनि था, पोइ उहे हैदराबाद जा हुजनि या सखर जा हुजनि या कंहिं ॿिए इलाइक़े जा, इहे कीअं था, इहे सॼी इहे करप्शन आहे न। तव्हांजो को बि माण्हू जेको बचियलु कोन्हे को, हाणे एक्सेप्शनल केसिस आहिनि जेके जिन में माण्हुनि वटि प्रोफेशनलिज़म बि आहे ऐं उहो पैशन बि आहे, को जज़्बो बि आहे, ठीकु आहे न। अच्छा, ॿियो तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो ट्रेंड इहो आहे त तव्हां सिंध जो केस बि विढ़ो था, पर उन केस खे बि तव्हां कैश था करायो। इहो हिकिड़ो वॾो, जंहिंजे नतीजे में तव्हां इहा बि दावा नथा करे सघो त बाबा हे जेको सो करप्ट आहे, हुन ते इल्ज़ाम ॾींदव। खोड़ नाला आहिनि, हाणे कहिड़ा वेही जेको नाला वठूं, चलो तव्हां सुञाणो उन्हनि सभिनी खे। माण्हुनि ते नैब में केस हुआ। हाणे हींअर हिकिड़ो माण्हू अमेरिका में वेठो आहे, हिते 7 करोड़नि जो हिकिड़ी डमी टाइप जेको वेबसाइट ते इश्तिहार वठी सिंध इंफॉर्मेशन डिपार्टमेंट सां गठजोड़ करे ऐं 7 करोड़ हुन कमाया। जॾहिं मामिलो लीक आउट थियो ऐं केस वञी नैब वटि पहुतो त उहो हितां भॼी वियो, ठीकु आहे। इंफॉर्मेशन जा ऑफिसर उहो भोॻींदा रहिया हिते पेशियूं नैब वटि, उहो भॼी वियो। हाणे हुतां उहो एंटी करप्शन जो वॾो हिकिड़ो नाले वारो सहाफ़ी थी करे यूट्यूब ते वेठो आहे, नाले खणी थो कान्हे, सभिनी खे ख़बर आहे, सम्झे। मतिलबु इहे त इन हिसाब सां जेकॾहिं अचिजे त मां जेका परसेंटेज ॿुधाई उहा उन खां वधीक बि थी सघे, 99 थी सघे थी, 98 बि थी सघे थो सॼो। हीअं कयूं, हा, आख़िरत चङाई ते हाणियूं। हा, 1 2 3 4 5 10 20 30 40 हिते अंग्रेज़ी उर्दू सिंधी रिपोर्टर सहाफ़ी जेके नामियारा भला हुआ, जिन जो असर बि हो समाज ते, उहे के नाला जे खणो। नाला जॾहिं मिसाल मां खणा भला, हा, डान खां शुरू कयूं, हा, अली अहमद ख़ान, हा, बिल्कुलु, न त न कंदा वञिजो, न न सही, बिल्कुलु। जावेद बुखारी, जावेद बुखारी हुयो, सबीउद्दीन गोसी हुयो, गौरी पंहिंजो मुश्ताक मेमण, मुश्ताक मेमण हुयो, बिल्कुलु।
काको गुलाम अली हा काको गुलाम अली कंहिं बि माना में बिल्कुलु डान जे अख़बार जा मालिक करप्ट थी सघनि था, उनजो प्रिंटर गुलाम अली नथो थी ग़ुलाम अली नथो सघे। पंहिंजो मरहूम कादिर निज़ामाणी हुयो टंडे केसर जो असुल में उहो हुयो। APP जो इहो इक़बाल कुरैशी हुयो, ठीकु आहे न। त इहे अहिड़े नमूने सां नाला हुया। ही दी न्यूज़ वारा इक़बाल जाफ़री वारा बि इक़बाल जाफ़री हूअं करप्ट कोन हुयो हा ऐं ॿियो प्रोफेशनल जर्नलिस्ट हुया, हा सम्झे। इक़बाल जाफ़री बि सम्झो या मिनाज बरना हो या महमूदुल हक उस्मानी हो। निसार उस्मानी उहो त ॾिसो न इहे प्रोफेशनल जर्नलिस्ट हुया। या डान वारो अब्दुल कुदूस हो जेको बारिश बुज़ुर्ग हो। पर हिकिड़ो अब्दुल कुदूस MQM में शामिलु थी न वियो। न न उहो बारिश उन नमूने न उहो न न न त बहरहाल खोड़ हुया, पर भला वक़्त सां गॾोगॾु सिंधियुनि में इक़बाल कुरैशी मां ॿुधायो सिंधी हो। न न ॿियो सिंधियुनि में सिंधियुनि में GN मुग़ल बि पंहिंजो ठीकु थियो। हा ॿियो बिज़नेस रिकॉर्डर में राजाणी साहिबु हो। अनवर राजाणी हा बहितरीनु तमामु। ऐं पंहिंजो उन जा ॾिसो न मयार हुयो हिकिड़ो वॾो वसी पैमाने ते उनजा तहलकात हुया। भला इक़बाल दल साहिबु इक़बाल दल त वीचारो मिसकिन माण्हू हो, उहो त न मर डेस्क ते खटाणा ऐं आचार त न वठंदो हो न। न न न न या रऊफ़ निज़ामाणी वारा इहे सभु भला माण्हू भला माण्हू इन्हनि जे इन करप्शन जे हवाले सां उन्हनि जो को कोन हुयो। पर उन्हनि सर्व कयो आहे नसीर सोसाइटी खे सोसाइटी खे सर्व कयो न। ॾिसो न हुननि जो हिकिड़ो रोल त हुयो पंहिंजे जाइ ते। जर्नलिज़म में अचण खां अॻु में बि रऊफ़ मिसाल तौरु पंहिंजो इहो शकूर हा ठीकु आहे न भाउ जेको। त इन हिसाब सां त इहे नाला खणण बाद काफ़ी चङी ख़ासी डिघी लिस्ट बि थी वेंदी, ठीकु आहे न। त छा त असांजे समाज में भला सुठा माण्हू जेके सभु ख़तमु त कोन थी न विया न उहे आहिनि त हर वक़्तु रहणा आहिनि। त इन करे पर छा आहे त आफ्ताब शेख साहिबु अली मोहम्मद शेख साहिबु अली मोहम्मद शेख साहिबु हूअं त भलो माण्हू हुयो तमामु। ऐं हिन हिकिड़ो हूअं विधव छो भला ॾिसो हुन हिकिड़ो कॉमरेड लॾे जो जीअं हूंदो आहे न तीअं हुन अख़बार शुरू कई ऐं जेके बि बेरोज़गार हेॾां होॾां जा सभु उन में लॻाई, ठीकु आहे। उते उन्हनि कम वरी ॿिया ॾेखारिया हुनजे पाण शेख साहिबु जेको ज़ाती तौर ते ठीकु आहे सो भलो माण्हू हुयो। त हूअं मां अख़र इन करे इस्तेमालु कयो, हूअं त पाण त सही हुयो पर उते अंदरि या रिसालनि में तारिक अशरफ वॾो माण्हू हो। हा ॾिसो न उहो अदीब हुयो न पर एडिटर हुयो पर उहो उन पाण बि न खपायो ऐं रिसालो बि न खपाई, ठीकु आहे न। अहिड़ी तरह सां खोड़ नाला जेके हूंदा। ॾिसो पुराणे दौर में हिकिड़ो मयार हुयो असां वटि भला यूसुफ शाहीन बि पैसे जे हिसाब सां त कोन, उनजो तमामु हिकिड़ो उसूल परस्त माण्हू रहियो। उन पैसो कमायो पंहिंजे बिज़नेस मञा पंहिंजा आइडियाज़ ऐं इनिशिएटिव। हा जर्नलिज़म मंझि हुन सॼो पैसो पंहिंजो विञायो जेको होॾां कमाई सो हुन में। या अनवर पीरज़ादे वारा या उनखां नंढो इरशाद गुलाबाणी इहे रिपोर्टिंग साइट ते डेस्क साइट ते इहे कॾहिं बि ख़राबु न रहिया। न न न न बिल्कुलु बिल्कुलु इहे इन्हनि में कॾहिं बि असां कोन ॿुधो त का साईं शमशीर लेदरी उहो बि साफ़ क़िस्म जो माण्हू हुयो। हा हा वॾो माण्हू ॾिसो न मां इहा ई ॻाल्हि कई त हिकिड़ो मयार हुयो असांजे उन्हनि माण्हुनि जो जेको उहो मयार हाणे कोन थो मिले पियो। आगा सलीम बि साफ़ हो। आगा सलीम बि साफ़ हुयो पर उनखे हिकिड़ो माण्हूअ जे लॻो त माण्हू लॻो पर बचाव थी वियुसि हुनजो। हा पर ॾाढो प्यारो माण्हू हुयो आगा सलीम तमामु। ऐं इल्मु अदब जे हिसाब सां वॾो माण्हू ऐं एॾो मिठड़ो ॻाल्हाइण वारो सभिनी सां मिलण वारो बहितरीनु तमामु शानदार क़िस्म जो माण्हू हुयो। मां त माना हिकिड़ी शख़्सियत हूंदियूं आहिनि जेके आइडियल हूंदियूं आहिनि त उहो आगा सलीम मुंहिंजे हिकिड़ी आइडियल शख़्सियत में रहियो आहे सॼो।
तारिक अशरफ त उन त हिन फील्ड में तव्हांखे अदब जे आंदो फील्ड ई में उन आंदो ई उन माण्हूअ जो एॾी करप्शन हुई उन वटि जो तो जहिड़ो माण्हू आंदो सो न न वॾो माण्हू आहे अॼु ॾींहं ताईं वॾो माण्हू आहे। हा उहे ॾिसो न जेके माण्हू ईमानदार जंहिंजो किरदारु साफ़ उहे केॾा बि ज़माना गुज़री वञनि केरु उन्हनि जे लाइ नथो चई सघे त उहे ठीकु आहे पर जेके आहिनि करप्ट जंहिंजे किरदार ते दाग़ लॻल आहिनि उहे खणी केॾियूं बि दावा कनि ईमानदारी जी पर सभिनी जा ॾोह आहिनि उहे। हाणे मिसाल तौरु यार BBC जो नुमाइंदो जेको कल्चर डिपार्टमेंट जा ठीका खणे हिन दौर में उहो केरु आहे? हिन दौर में तव्हांखे ख़बर आहे केरु आहे उहो नुमाइंदो BBC जो हिकिड़ो जेको सिंधियुनि जे हर फंक्शन में आंदो वेंदो आहे और पग ॿधी हुनखे आणींदा आहिनि अॻिते डॉक्यूमेंट्रीज़ जा ठीका खणणु इंटरव्यू को सुवाल जवाब पोइ हिकिड़ी कचहरी आहे नसीर साहब बि चाहियो पए त हिकिड़ी कचहरी का कयूं। सो सची ॻाल्हि इहा आहे हिकिड़ो ॾुखियो में ॾुखियो सुवाल मूं हिननि खां पुछो आहे सुठनि माण्हुनि जे बारे में त मां हिकिड़ी वज़ाहत हीअ कयां त जेतिरा असां नाला खयां आहिनि शायदि इन खां 1000 दफ़ा ॿिया वधीक नाला हुजनि असांखां रहिजी विया हुजनि उहो त असां पहिरियां ई माफ़ी था वठूं पर असां चाहियूं था त सुठनि माण्हुनि जो नालो खजे ऐं सुठनि माण्हुनि जी इज़त थिए। इहो आहे जनाब नसीर एजाज़ साहब वरी कंहिं ॿी निशस्त में साईं सां वेहंदासीं ऐं ख़बरूं कंदासीं। लीडर TV खे सब्सक्राइब करण लाइ अवा YouTube ते वञो लीडर TV सिंधी लिखंदव छो त लीडर TV सिंधी जो नालो ॾेई छॾियो मूंखे ऐं 7 नाला आहिनि लीडर TV दुनिया में इन करे तव्हां सिंधी ईंदव त पोइ तव्हांखे असां मिली वेंदासीं। न रुगो सब्सक्राइब कयो पर पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो ऐं असांखे हिकिड़े सीरियस चैनल तौरु मुतारफ़ कराइण जी अव्हांजी महिरबानी थींदी। वरी गॾिबासीं। अल्लाह हाफ़िज़।